ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। जरवार वेझो अणॼातल हथियारबंदनि पीरसन खे गोलियूं हणी क़त्ल करे फरार थी विया। क़त्ल थियल पीरसन जो लाश वाक़े वारे हंधि पियल आहे। हयात पुताफ़ी भरिसां ज़मीन ते बीठल धनार पीरसन उमर वलद सावण पुताफ़ीअ खे अणॼातल हथियारबंदनि गोलियूं हणी क़त्ल करे फरार थी विया। राब्तो करण ते जरवार पुलिस ॿुधायो त क़त्ल थी वियल पीरसन जरवार थाणे जी हद जो आहे। जरवार पुलिस मूजिबि वाक़ियो मीरपुर माथेलो थाणे जी हद में थियो आहे। मामलो संगावती तकरार तां पेश आयो आहे। हिकु भेरो अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं। जरवार वेझो अणॼातल हथियारबंदनि पीरसन खे गोलियूं हणी क़त्ल करे फरार थी विया आहिनि। क़त्ल थियल पीरसन जो लाश वाक़े वारे हंधि पियल आहे। हयात पुताफ़ीअ भरिसां ज़मीन ते बीठल धनार पीरसन उमर वलद सावण पुताफ़ीअ खे अणॼातल हथियारबंदनि गोलियूं हणी क़त्ल करे फरार थी विया। राब्तो करण ते जरवार पुलिस ॿुधायो त क़त्ल थी वियल पीरसन जरवार थाणे जी हद जो आहे। जरवार पुलिस मूजिबि वाक़ियो मीरपुर थाणे ते हद में थियो आहे। मामलो संगावती तकरार तां पेश आयो आहे।